नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़ ऐं आउं आहियां वली मोहम्मद चाड़ो। नाज़रीन सिजावल खां अव्हांखे हिकु ख़बर ॾींदा हलूं त बेलो शहर जे ॻोठ मल्हार जो रहवासी पीरसन कादू मल्हार काल चौपाई माल खे दड़ो बैराज मां पाणी पीआरण पैर तिरकण सबबि दड़ो बैराज में बुॾी वियो हो, जंहिंजो लाश जी काफ़ी ॻोल्हा बैदि अॼु 24 कलाकनि बैदि सिजावल लॻी झंडेल मोरीअ वटां हथायो आहे। बेलो पुलिस पीरसन कादू मल्हार जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ तालके अस्पताल सिजावल आंदो आहे। एक अहम ख़बर तव्हां सां शेयर कंदा पिया हलूं त बेलो शहर जे ॻोठ मल्हार जो रहवासी पीरसन कादू मल्हार काल चौपाई माल खे दड़ो बैराज मां पाणी पीआरण पैर तिरकण सबबि दड़ो बैराज में बुॾी वियो हो, जंहिंजो लाश जी काफ़ी ॻोल्हा बैदि अॼु 24 कलाकनि बैदि सिजावल लॻी झंडेल मोरी वटां हथायो आहे। बेलो पुलिस पीरसन कादू मल्हार जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ तालके अस्पताल सिजावल आंदो आहे।